सिंधु दरिया ते तकरारी केनाल मनसूबे खिलाफ वकीलन जो एहतजाज। मशहूर कानूनदान आमिर नवाज वड़ाइच बबरलो बाईपास धरने में शरीक। सिंधु दरिया ते केनाल ठाहिण जी तजवीज़ कयल मनसूबे खिलाफ वकील बिरादरी, सिविल सोसाइटी ऐं क़ौमपरस्त जमायतुनि सां गॾु सख़्त एहतजाज जारी आहे। एहतजाज कंदड़नि जो हुकूमत खां तकरारी केनाल मनसूबो रद्द करण जो मुतालबो। इन सिलसिले में मशहूर कानूनदान सदर कराची बार एसोसिएशन आमिर नवाज वड़ाइच जी अॻवाणीअ में कराची खां निकितल वॾो काफ़िलो धरणे वारी जॻह ते पहुतो, जिते संदन सिंध हाई कोर्ट बार जे सदर, जनरल सेक्रेटरी आचर गबोल, डिस्ट्रिक्ट बार जो सदर ऐं ॿिया उहिदेदार एडवोकेट ख़ालिद माको, एडवोकेट शाहनवाज शर, एडवोकेट इम्तियाज़ अली बलोच, एडवोकेट ज़हीर बाबर ऐं ॿियनि वकीलनि, सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वियो। मथनि गुल पाशी कई वई, खेनि सिंध जो रिवायती तोहफ़ो पेश कयो वियो। इन मौक़े ते नारा हंया विया। वकील बिरादरी इन्हनि जे मौक़िफ़ जी भरपूर हिमायत कई। धरणे में कराची, हैदराबाद, लाड़काने समेत सॼी सिंध जा वकील शरीक आहिनि। वकील अॻवाननि मौक़िफ़ अख़्तियार कयो त दरियाहनि में अॻई पाणी जी सख़्त खोट आहे ऐं अहिड़ी सूरतहाल में नवां केनाल ठाहिण सिंध सां संगीन नाइंसाफ़ी जे बराबरि आहे। संदन वधीक चवण हो त 6 केनाल स्कीम न रुॻो आईन ऐं कानून जी भञकड़ी आहे, पर 1991 जे वाटर मुआहदे जी बि खुलियल तौहीन आहे, जंहिंखे कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। एहतजाज सबबि बबरलो जे मक़ाम ते सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ मुख्य शाहराह ते ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी चुकी आहे, जंहिंसां मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। वकील बिरादरी हुकूमत खे ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं तकरारी केनाल मनसूबे खे फौरी तौर ते रद्द न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधीक वसी कयो वेंदो ऐं सॼे सूबे में अदालती ॿुधणियुनि जे बाइकॉट जो बि गौर कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची